वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इक़्तिसादी राब्ता कमेटी जी नई सिर जोड़जक नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ECC जो चेयरमैन हूंदो। इक़्तिसादी मामलनि वारो वज़ीर, वापार, बिजली, पेट्रोलियम ऐं रिथाबंदीअ वारो वज़ीर ECC जा मेंबर्स हूंदा। 22 मार्च ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ इक़्तिसादी राब्ता कमेटी समेत 6 अहम काबीना कमेटियूं जोड़ण जी मंज़ूरी ॾिनी हुई। सदर आसिफ अली ज़रदारी फौजी आफिसरन के आला तरीन अस्करी एजाज़ सां नवाज़ियो। तकरीब में 41 हिलाले इम्तियाज़ अस्करी एजाज़ ॾिना विया। कैप्टन शहीद अब्दुल वली जो सितारा विसारत जो एजाज़ संदसि वारिद वसूल कयो। लेफ्टिनेंट जनरल मोहसिन मोहम्मद कुरैशी, एयर मार्शल अब्दुल मुईद खान के हिलाले इम्तियाज़ ॾिनो वियो। एयर मार्शल तारिक ज़िया, एयर मार्शल गुलाम अब्बास घुमण के हिलाले इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। एजाज़ ऑफिसरन के बेहतर कारकर्दगी जी बुनियाद ते ॾिना विया। सुप्रीम कोर्ट 12 सालन खां पोइ महसूस कयो त भुट्टो साहब सां ज़्यादती थी। सुप्रीम कोर्ट मञी वरितो त शहीद भुट्टो खे फेयर ट्रायल न मिलियो। भुट्टो साहब खे हाणे जमहूरियत जो क़ौमी हीरो मञियो वञे। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस ऐं संदसि चवण हो त 4 अप्रैल ते भरपूर जलसो करे शहीद भुट्टो के भेटा पेश कंदासीं। रमज़ान जे करे जलसे जो वक़्तु रात जो रखियो वियो आहे। PP 4 अप्रैल ते गड़ी खुदा बख्श में ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे सलामी बि ॾींदी। आइन मूजिब आबादी जे लिहाज़ सां रिसोर्सिस डिस्ट्रीब्यूशन वधी सघे थी। NFC सूबनि जो पुराणो मसइलो आहे जंहिंखे हल थियणु घुर्जे। आलमी बैंक पाकिस्तान लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर कर्ज जी मंजूरी ॾेई छॾी। पधराई मूजिब कर्ज जी ॾिनल रक़म ॿिनि नवनि मनसूबनि ते ख़र्च कई वेंदी। डिजिटल इकोनॉमी वधाइण जे मनसूबे ते 7 करोड़ 80 लख डॉलर्स ख़र्च थींदा। आलमी बैंक पारां सिंध में बेराजन जी बहितरीअ जे मनसूबे लाइ 7 करोड़ 17 लख डॉलर्स जारी कया वेंदा, जंहिंसां सिंध जे 3 बेराजन जी बहितरी सां ॿोॾ खां बचाव ऐं तहफ़ुज़ मिलंदो। दौलतपुर सफ़न भरिसां ज़मीनी ऐं संगावती तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 7 ॼणा मारिजी विया, 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ वाहिद बख्श ॾाहिरी में ॾाहिरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया। धुरनि में केतिराई कलाक फायरिंग हलंदी रही। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूलनि जा लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कया। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। इलाइक़े वासियुनि मूजिब अब्दुल गनी ॾाहिरी वारे धुर जा माण्हू ॻोठ वाहिद बख्श ॾाहिरी में कणिक जे फ़सुल में कमु करे रहिया हुया त मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि मथां हमिलो कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त TB इंतहाई ॾुखोईंदड़ मर्ज़ ऐं आलमी सिहत लाइ वॾो चैलेंज आहे। TB जे आलमी ॾींहं जे मौक़े ते जारी कयल पैगाम में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त TB सबब हर साल केतिरी क़ीमती जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि। TB जे ख़ात्मे ऐं शहरनि जी सिहत लाइ पुरज़िम आहिनि। सिहत जे मयारी सहूलियतुनि ताईं रसाई हुकूम जी आइनी ज़िम्मेवारी आहे। मुल्क मां TB जे ख़ात्मे लाइ का बि कसर न छॾींदासीं। कराची में रमज़ान मुबारक दौरान फुर जे वाक़िअनि में पुलिस मुक़ाबलनि में इज़ाफ़ो। पुलिस मूजिब कोरंगी ज़मान टाउन में मुक़ाबले दौरान 2 फोरू मारिजी विया। जाबदार हथियारनि जे ज़ोर ते शहरीअ खां फुर करे रहिया हुया। गुलशन मेमार में मुबैना पुलिस मुक़ाबले में 1 फोरू मारिजी वियो ऐं संदसि साथी गिरफ़्तार। पुलिस मूजिब मारिजी वियल जाबदार अफ़गान शहरी आहे। बल्दिया नॉर्थ, नाज़िमाबाद, न्यू कराची, अजमेर नगरी ऐं टीपू सुल्तान में कार्रवाई दौरान 9 जाबदार गिरफ़्तार। मांझंदि भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबले में 3 ॾोहारी मारण जी दावा। पुलिस मूजिब खानोट इंडस हाईवे ते पुलिस सुज़ुकी सवारनि खे रोकियो त हुननि फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया। वारसनि पारां सिविल अस्पताल अंदरि एहतिजाज, भंज डाह पुलिस खे कुटको। संदन चवण हो त बेगुनाह असांजे पोरहतनि खे क़त्ल कयो वियो आहे। शफ़ाफ़ जांच कराए मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
गाजी खावड़ वेझो ॻोठ रहमो खोसो में 2 हफ़्ता अॻु क़त्ल कयल निगरी शबीरा खोसो केस में अॻ भराई गिरफ़्तार टिन्ही जाबदारनि क़त्ल जो एतराफ़ करे वरितो। SSP कमर शहदाद कोट मोहम्मद कलीम मलिक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त 6 साला नियाणी खे पंहिंजे माइटनि सिरुनि जा वार करे क़त्ल कयो, जंहिंखां बाद में लाश ज़मीन में उछलाए वियो हो। पुलिस जी जोड़ियल JIT में 4 जाबदार मां 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जाबदारनि में अली हसन खान, मोहम्मद हबीबुल्लाह खोसो शामिल आहिनि। 3 जाबदार भाइर आहिनि। 4थों जाबदार दादन खोसो फरार आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज, मुज़ाहिरा, धरना। सखर, हैदराबाद, सिजावर, ठट्टो, कंबर, उमरकोट, शहदाद कोट, कशमोर ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। अॻवाननि मुतालबो कयो त प्रिया कुमारी खे आज़ाद करायो वञे। ऐं को बि सरबराह न हूंदो, कप्तान समेत 7 मेंबरनि ते ॿधल PCB सिलेक्शन कमेटी जो ऐलान। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन मोहसिन नक़वी PCB सिलेक्शन कमेटी जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त मोहम्मद यूसुफ वहाब, रियाज़ अब्दुल रज़ाक, असद शफ़ीक हेड कोच ऐं कप्तान ऐं हिकु एनालिस्ट शामिल हूंदो।